नाज़िर, मीरपुर बठोरो वेझो माज़ी जो मशहूर शहर पगो मिट्टी के ढेर में तब्दील थियल है। सान्या मदन क़दीमी शहर के दड़े की खोटाई करण जो मुतालबो कयो है। उन हवाले से ॾिसूं करीमदाद चानियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं मीरपुर बठोरे लॻ हिकिड़ो ही मिट्टी जो ढेर उन ते मौजूद आहियूं, पर ज़ाहिरी तौर ते ही मिट्टी जो ढेर आहे, पर ही हिते जा रहवासी ॿुधाइनि था त ही आगाटे ज़माने जो शहर आहे जेको बगे शहर के नाले से मशहूर हो। हिते वणज वापार हिते मशहूर हो हिन जो, ऐं हिते जेके हिन जे आस पास जेके पानी जा जेके तालाब ॾिसूं पिया, जेके छाड़ू ॾिसूं पिया, इहो भी हिते जा रहवासी ॿुधाइनि था त हितां सिंधु दरिया गुज़रंदो हो, ऐं हिते जेको बंदर हो जेको दरिया जो ठहियल हो, ऐं हिते जेको जहाज़ लहंदा, हिते जेको ॿेड़ियूं बीहंदियूं हुयूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते जेको बुलड़ी शाह करीम बुज़ुर्ग जेको आहे उहो बि हिते चिलो पचायो उन, ऐं उहा चिली बि हिते मौजूद आहे। उन सिलसिले में असां हिते जा जेके मोहक़क़ आहिनि ऐं दानिश्वर आहिनि, अदीब आहिनि, उन्हनि खां वीचार वठंदासीं त उहो वधीक छा था चवनि। बगो शहर तहलके मीरपुर बठोरे जो क़दीम शहर है, जेको हिन वक्त खंडराज जे सूरत में मौजूद है। यो दे डंडी में है। इनमें यो इन जे पासे में दरिया जो छाड़ू हुयूं ऐं दरिया जो वहकिरो हो, ऐं काफ़ी मुरखन जो यो ख्याल है त हिते माना ही बंदरगाह हो, ऐं इन जे पासे में बगे शहर ते साईं सैयद शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे बुजुर्ग की चिलेगाह है। उन जा निशान ऐं आसार मिलन था, ऐं ख़ासि करे हिन बगे शहर ते बरसाती मौसम में माण्हुनि खे सोना ज़ेवर मिलिया आहिनि, ऐं उखरा मिलिया आहिनि, ऐं आबादी जा निशान मिलिया आहिनि, जायुनि जा निशान मिलिया आहिनि। इन मां सम्झिजे थो त ही हिकु क़दीम शहर आहे। बगे शहर मुतलिक़ कंहिं बि किताब में को तफ़सील कोन थो मिले, अलबत्ता माण्हुनि जूं ॿुधल ॻाल्हियूं ज़बानी रिवायतूं आहिनि त हिकिड़ो दरवेश हो जेको हुते रहंदो हो, हिते आबादी बि हुई, उहा आबादी ख़तमु थी वई हली, ऐं इहो दड़ो बगे शहर जे नाले सां मशहूरु थियो। ऐं आउं बि सालनि खां इहो ॿुधंदो अचां। 1993 खां वठी 94 खां वठी मूं पाण हुतां ॾिठो ऐं ॿुधो दड़े खे ॾिठो। जीअं त ही बगे शहर जो दड़ो आहे पुराणो क़दीमी, जिते असां बीठा आहियूं हींअर। हिते जेको बठोरो पहिरीं हींअर जेके शहर ठही विया आहिनि रस्तनि ते, त जितां मेन रोड वञे थो हाणे शहर उहे आबाद थी विया आहिनि। कंहिं दौर में जॾहिं दरिया जा वहकिरा हुआ तॾहिं शहर दरिया जे ॿिन्ही कंदियुनि ते आबाद हुआ। ही हिकिड़े पासे ते बगे शहर जो ई पुराणो बठोरे जो जेको शहर हो इहो हिते आबाद हो। हिते दरगाह आहे जेको बगे शहर जी, जिते करीम साईं जो बि अचणु वञणु थियो आहे, शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो, जंहिंजी वफ़ात खे तक़रीबन 400 सालनि खां मथे थी वियो आहे। ऐं उहो हिते ईंदो रहंदो हुयो ऐं हिते हुन चिलो बि कढियो, ऐं उन खां पोइ हिते हिकिड़ो कंड जो वण बि आहे जेको किरी वियो आहे हाणे तमामु। हाणे हुनजो जेको टार हुआ उन्हनि मां बाक़ी उहो हिकिड़ो बतो अञा थी उते पीअल बि आहे। ऐं हिते जे रहवासी जेके बि माण्हू आहिनि ॻोठ जा, उहे चवंदा आहिनि त जॾहिं असां हिते माल बाल चारींदा हुआसीं त पोइ जॾहिं हिन कंड जे वण जे हेठां थोरा घणो हुते हूंदो त वेंदासीं त असांखे हुते हिकिड़ी थधाण महसूसु थींदी हुई। ऐं हिते शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जा जेके ख़लीफ़ा हुआ, जेको बादू फ़कीर ख़लीफ़ो, जिन जी हिन बगे शहर खां हेठि हिते उन जी मज़ार आहे, ऐं इन सां लॻोलॻि मीर अब्दुल्ला जो जेको बठोरे शहर जो तमामु वॾो मुक़ाम आहे, उहो बि शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो ख़लीफ़ो या उनजो मोतक़द हो। वॾा जेके पहिरीं हिते वेठा हुआ उन्हनि बि ही अहिड़ो ई ॾिठो, पोइ उन्हनि खां पोइ असां ॿी पीढ़ी टी पीढ़ी जा आहियूं, असां बि तक़रीबन इहो ई पेड ॾिठो आहे। बरसातूं पवंदियूं आहिनि पोइ हिते डहंदो डहंदो ईअं नंढो थींदो वञे, ऐं माण्हू हिते इलाही चवंदा आहिनि त सोन बोन माण्हू लभंदा आहिनि, ऐं ॿ टे माण्हू हिन मां सोन लभी बि विया आहिनि। तमामु पुराणी ॻाल्हि आहे इहे, माना असां तक़रीबन माना हीअ शइ अहिड़ी ॾिठी आहे। पहिरीं झंगु हूंदो हुओ, जानवर रहंदा हुआ, वॾी शइ हूंदी हुई, वॾो ई ढिड़ो हूंदो हुओ मथे। तक़रीबन हिनखे माना 40 खां 45 साल थी विया आहिनि, माना असां इहा अहिड़ी शइ ॾिठी आहे। जी नाज़रीन, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत सिंध ऐं सकाफ़त खातो जेके हे तारीख़ी विरसा आहिनि उन्हनि जी संभाल लही ऐं हिननि खे जेको बचायो वञे। ईअं न थिए जे हे मिटीअ जा ढेर बणिजी इते जो इते ई ख़तमु थी वञनि। कैमरामैन
इंतज़ार खट्टी सां गॾु करीमदास चांडियो, मेहरान टीवी न्यूज़, मीरपुर बठोरो।